Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. पूरे मुल्क जियां नसीराबाद में भी गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद पारां उस्ताद साहिबान ऐं शागिर्दनि तरफ़ां आज़ादीअ जो ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे। इन मौक़े ते रैली बि कढी वई आहे। कश्मीर में इंडियन जारियत जेका आहे, जेके इंडिया जम्मू ऐं कश्मीर ते हमला कया आहिनि, जेके माण्हू क़त्ल कया आहिनि, शहीद कया आहिनि, इंडिया जे इन कुद्धे अमल खे कंडेम कयो वियो ऐं इहो वचन कयो वियो त इंडिया ते हर मोड़ सां लफ़ाज़ी न पर फिज़िकली असां बॉर्डर ते वञी जंग कंदासीं। इंडिया जे जेको मोदी सरकार आहे, जेको उन जारहाना पंहिंजो कदम खयो आहे, जेको 370 आर्टिकल ऐं 35A जेको उनखे स्क्रैप करे ऐं उनजी स्पेशल स्टेट्स खे ख़तमु कयो आहे, असीं उन सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं ऐं सॼी दुनिया खे अपील था कयूं, अक़वाम मुतहद ऐं अमरीका ऐं दुनिया जे इस्लामी मुल्कनि समेत सॼी दुनिया जे मुल्कनि खे अपील था कयूं त कश्मीर जे हक़ लाइ आवाज़ उथारनि ऐं उन्हनि खे पंहिंजो आइनी ऐं कानूनी हक़ ॾियारनि। जेके बि असांजा नेशनल हीरोज़ आहिनि उन्हनि जा बि थोरा था आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे हीउ जेको ॾींहुं आहे ख़ुशी ईद जियां ख़ुशी करे मल्हाए ऐं उन खां पोइ पंहिंजी इज़हार यकजहती जेका आहे पंहिंजी कश्मीरी भाइरनि सां पिणु कई आहे ऐं उन कश्मीरी भाइरनि जा बि थोरा त आहियूं जेके इन कर्फ्यू ऐं पंहिंजे इन्हनि ज़ुल्मनि खां उन्हनि जे बावजूद बि उते बि उहे असांजी आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। कश्मीर जे लाइ हिंदुस्तान खे कंडेम कयो, असां सख़्तु लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था। इन आज़ादी सेलिब्रेट जो मक़सदु इहो आहे त असां जेके बि गॾु थियूं असां सभु कश्मीर सां गॾु आहियूं ऐं ॿियनि ताईं मैसेज पुॼायूं था त असां जेके बि गॾिजी असां गॾु थियूं उन्हनि जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि गॾु थियो, इंशाअल्लाह कश्मीर असांजी पाकिस्तान थी वेंदी। डिग्री कॉलेज नसीराबाद में पुरजोश पुरवकार क़ौमी जज़्बे ऐं क़ौमी वलवले सां हीअ आज़ादी तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें अज़म जो इज़हार कयो आहे त असीं न रुॻो वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था पर भारत सरकार ते वाज़िह करियूं था त हू कश्मीरियुनि सां ज़ुल्म करणु बिना देर बंदि करे ॿी सूरत में पाकिस्तान जा करोड़े अवाम कश्मीर जी हिफ़ाज़त लाइ ऐलान जंग कंदा। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।